नाज़रीन, सिंध समाचार में अवां खे भलीकार आऊं आहियां ताहिरा वज़ीर। सब खां पहिरीं अवां खे ॿुधाईंदासीं हाला में पेश आयल रोड हादसे जे हवाले सां। रोड हादसा मामूल बणिजी विया आहिनि। वधीक ॿ औरतूं रोड हादसे सबबि फौत थी वियूं आहिनि। अवां खे ॿुधायूं पिया हाला अलॻि पेश आयल रोड हादसे जे हवाले सां, जिते तेज़ रफ़्तार ट्रॉलर मोटरसाइकिल मथां चढ़ी वियो, जंहिं जे नतीजे में 2 औरतूं फौत थी वियूं। इन जा तफ़सील मालूम कयूं था हाला मां टाइम न्यूज़ जे रिपोर्टर अब्दुल गफूर महमूद खां। जी अब्दुल गफूर, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी तारा, जीअं त जेको हाला बाईपास ते जेको सो ट्रॉलर ऐं जेको ट्रॉलर जो जेको मोटरसाइकिल सां हादसे जे नतीजे में जाइ वाक़े ते फौत थियल नुसरत आपन खे जेको आहे सो चीचर लाश खे जेको मक़ामी पुलिस जेको आहे तहक़ीक़ात करे हाला पहुचायो। हिते तक इहो ॿुधाईंदो हलां त हिन हादसे जे नतीजे में जेको आहे मोटरसाइकिल हलाईंदड़ नींगर नौजवानी खे जेको 12 साल जेको अली गुल जेको आहे सो उहो पिणु ज़ख़्मी थी पियो। जंहिंजे साण ॾाॾी जेका आहे अजमत उहा पिणु ज़ख़्मी थी पई आहे। ऐं उन सां गॾु जेको नंढी हिकु मासूम नियाणी फाइज़ा हुई जेका उहा ज़ख़्मी थी पई, जिन जी हालत इंतिहाई तशवीश सां ॿुधाई वई, जंहिंखे जेको आहे हिन इलाज लाइ हैदराबाद अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। हिते इहो ॿुधाईंदो वञा त मज़कूरा रोड हाला बाईपास रोड ते वाक़े हिकु हफ़्ते दौरान जेको कम से कम जेको 8 जानियूं जेके अजरो शिकार थी चुकियूं आहिनि। रोड जी नाक़स ऐं मोटरसाइकिल स्लिप हुजण समय इहो वाक़िया जेको रोज़ जो मामूल बणियल आहे। उन सिलसिले में जेको हिते वाक़े जे इतलाह ते जेको आहे सो हाला पुलिस ऐं मोटर पुलिस खे इतलाह कयो वियो, जंहिं हाला पुलिस जेको आहे फौरी तौर ते पहुचंदे ज़ख़्मी खे जेको तहक़ीक़ात अस्पताल इलाज लाइ हाला पहुचायो। जंहिं मोटर वे पुलिस खे बार इतलाह करण जे बावजूदि जेको आहे 1 कलाक जे वाक़े खां पोइ जाइ वाक़े ते पहुती, जेका सिर्फ़ु पंहिंजी फोटो सेशन करे वरी वापसि रवाना थी आहे। फौत थियल जेको औरत नुसरत आपन खे जेको आहे संदो वात जेको आहे फौरी तौर ते लाश जो खणे पंहिंजे ॻोठ रवाना थी आहे। जॾहिं ज़ख़्मी थियल जेको आहे सो अजमत ऐं संदन भाई टे अली गुल ऐं फ़ाइदा जेको इलाज लाइ जेको सिविल अस्पताल हैदराबाद उमाणियो वियो आहे, जिते हुननि जी हालत जेका आहे अली गुल ऐं फ़ाइदे हालत जेको आहे नालो ॿुधायो वञे, अजमत जी हालत अञा बि इंतिहाई तशवीश सां ॿुधाई पई वञे। ऐं ॿिए तरफ़ जेको आहे हाला पुलिस जेको आहे हादसे जो शिकार थियल ट्रॉलर ऐं उन ज़िद में आयल मोटरसाइकिल खे पंहिंजी तहवील में वठी हालात हाणे घिरे छॾियो आहे। मज़कूरा रोड हादसे जो अञा ताईं हालात हाणे कंहिं क़िस्म को केस वग़ैरह दाख़िल न थी सघियो आहे। जी महिरबानी अवां जी अब्दुल गफूर महमूद तफ़सील ॾियण लाइ। हाला में रोड हादसा मामूल बणिजी विया आहिनि। अॼु वधीक 2 औरतूं रोड हादसे सबबि फौत थी वियूं आहिनि। गाजी खुआवड़ भरिसां ॻोठ गनी चांडियो में काज में वॾे आवाज़ में सेरा ऐं गाना हलाइण तां क़त्ल थियल नौजवान जो केस संदसि ज़ाल मुस्मात सनम ख़ातून जी फरियाद ते 5 ॼणनि ख़िलाफ़ दाख़िल कयो वियो आहे। अव्हां खे ॿुधायूं पिया गाजी खुआवड़ भरिसां ॻोठ गनी चांडियो में काज में वॾे आवाज़ में सेरा ऐं गाना हलाइण तां क़त्ल थियल नौजवान जो केस संदसि ज़ाल मुस्मात सनम ख़ातून जी फरियाद ते 5 ॼणनि ख़िलाफ़ दाख़िल कयो वियो आहे, पर का बि गिरफ़्तारी अमल में नाहे अची सघी। तफ़सील मालूम कयूं था गाजी खुआवड़ मां टाइम न्यूज़ रिपोर्टर मुदस्सिर खुआवड़ खां। जी मुदस्सिर। गाजी खुआवड़ ॻोठ गनी चांडियो में काज में वॾे आवाज़ में सेरा ऐं गाना हलाइण तां गुज़िरियल राति देर सां चांडिया बिरादरी जे 2 धुरनि में झड़ो थी पियो हुयो। जवाबदारनि जी फारिग में ज़ुल्फ़कार अली चांडियो मारिजी वियो हुयो, जंहिंजी गाजी खुआवड़ थाणे ते संदसि ज़ाल मुस्मात सनम ख़ातून जी फरियाद ते 5 ॼणनि रोशन चांडियो, ममताज़ चांडियो, सॼण चांडियो, शम्स चांडियो, गुलाम मुस्तफ़ा चांडियो ते क़त्ल केस दाख़िल कयो आहे। जॾहिं त गाजी खुआवड़ पुलिस जवाबदारनि जी गिरफ़्तार लाइ संदसि घरनि ते चढ़ाई कई, पर जवाबदार घर ख़ाली करे फरार थी विया हुया ऐं जवाबदार हथ न अचण ते गाजी खुआवड़ पुलिस 10 खां वधीक जेके आहिनि माल जा ढोर जेके आहिनि उहे काहे आई ऐं केस दाख़िल थियण बावजूदि का बि गिरफ़्तारी अमल में न अची सघी आहे। ॿिए तरफ़ मक़तूल ज़ुल्फ़कार चांडियो जी जनाज़े नमाज़ बाद संदसि ॻोठ भरिसां आबारे क़ब्रिस्तान में तदफ़ीन कई वई आहे ऐं मक़तूल जे घर में रोज़गारो मटल आहे। मां तव्हांखे इहो ॿुधाईंदो आहियां त मक़तूल ज़ुल्फ़कार चांडियो जे पुटनि जूं तोहरूं जेको तोहर सुनत जो प्रोग्राम थियल हुयो, जेको हुनजो क़त्ल थियण ते हुनजो प्रोग्राम जेको आहे मुलतवी थी वियो आहे। जी तारा। महिरबानी अवां जी मुदस्सिर खुआवड़ तफ़सील ॾियण लाइ। 5 ॼणनि ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वियो आहे, पर अञा ताईं का बि गिरफ़्तारी अमल में नाहे अची सघी। घोटकी मां अवां खे ख़बर ॾियूं, जिते रहमवाली मोहल्ले जो रहवासी 14 वरनि जो अगवा थियल नीगर रियाज़ मोहम्मद चाचड़ खे पुलिस बाज़ियाब नाहे कराए सघी। संदसि वारसनि पारां एहतजाज कंदे बाज़ियाबी जो मुतालबो कयो वियो आहे। अवां खे ॿुधायूं पिया नाज़रीन, 14 वरनि जे अगवा थियल नीगर रियाज़ मोहम्मद चाचड़ खे पुलिस हिन वक़्त ताईं बाज़ियाब नाहे कराए सघी। संदसि वारसनि पारां एहतजाज करे या बाज़ियाबी जो मुतालबो कयो वियो आहे। तफ़सील मालूम कयूं था घोटकी मां टाइम न्यूज़ रिपोर्टर माजिद संघड़ खां। जी माजिद संघड़।
जी तायरा ई सोरानी अग घोटकी शहर जे मॉल रेमू वाली मॉल जो रहवासी आहे 14 सालनि जो नींगर रियाज़ मोहम्मद चाचड़ जेको पंहिंजे शहर वारे घर खां ॻोठ कबूल चाचड़ वञी रहियो हो त उतां वापसी दौरान रस्ते मां मुबैना तौर ते अगवा थी वियो आहे। इन हवाले सां मुग़वी नौजवान रियाज़ मोहम्मद चाचड़ जे चाचे नियाज़ अहमद चाचड़ टाइम न्यूज़ जी ऑफिस पहुची करे ॿुधायो आहे त 16 ॾींहं अॻु हुनजे भाइटे खे रस्ते मां अगवा कयो वियो आहे, पर पुलिस उनजी का बि मदद न करे रही आहे। SHO सां मुलाक़ात करण लाइ हू वञी रहियो आहे त SHO बार बार हुन सां मुलाक़ात न करे रहियो आहे। DSP ॾे वञनि था, DSP बि हुन सां नथो मिले पियो, जंहिं सबबु हू परेशान वारी सूरत हाल खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। इन हवाले सां नियाज़ अहमद चाचड़ SSP घोटकी DIG सखर खां मुतालबो कयो आहे त अगवा थियल रियाज़ मोहम्मद चाचड़ खे बाज़ियाब कराए फौरी तौर ते हुननि जे हवाले कयो वञे। इन हवाले सां नियाज़ अहमद चाचड़ जो चवणो हो त हुननि जी पुलिस सिर्फ़ु MC दाख़िल बि न करे रही आहे, रिपोर्ट दाख़िल FIR दाख़िल करणु परे जी ॻाल्हि आहे, पर इन जॾहिं इन हवाले सां SHO A सेक्शन घोटकी सां ॻाल्हि ॿोल थी आहे त हुनजो चवणु आहे त मामले जी जांच करे रहिया आहियूं। गुम थियल छो जे हू नओं SHO जो चवण मुक़ररु थियो आहे ऐं हुनखे ख़बर हिन बारे में न आहे, हू हिन मामले जी जांच करे रहियो आहे। जल्द जेको गुम थियल जेको रियाज़ अहमद चाचड़ आहे उनखे बाज़ियाब करायो वेंदो। जी महिरबानी अवां जी। माजिद संघर तफ़सील ॾियण लाइ। घोटकी शहर जे रहमवाली मोहल्ले जो रहवासी 14 वरनि जो अगवा थियल नींगर रियाज़ मोहम्मद चाचड़ खे पुलिस बाज़ियाब नाहे कराए सघी। 16 ॾींहं अॻु इहो नींगर गुम थियो हो। संदसि बाज़ियाबी हिन वक़्त ताईं अमल में नाहे अची सघी ऐं वारसनि पारां अॼु एहतिजाज कंदे बाज़ियाबी जो मुतालबो कयो वियो आहे। तंगवाणी भरिसां ॻोठ वज़ीर ख़ान बजाराणी में 7 सालनि जे मासूम नींगरी गुल ख़ातून धी असफज़ल बखराणी घर अॻियां रांदि कंदे पेर तिरकण सबबि पाणी जे तलाउ में बुड़ी फौत थी वई, जंहिंजो लाश घर पहुचण ते कोरहाम मची वियो। अव्हांखे ॿुधायूं पिया तंगवाणी भरिसां ॻोठ वज़ीर ख़ान बजाराणी में 7 सालनि जी मासूम नींगरी घर अॻियां रांदि कंदे पेर तिरकण सबबि पाणी जे तलाउ में बुड़ी फौत थी वई। तफ़सील मालूम कयूं था तंगवाणी मां टाइम न्यूज़ जे रिपोर्टर लुत्फ़ सिंधी खां। जी लुत्फ़ सिंधी। जी तारा ॿुधाईंदो हलां तंगवाणी भरिसां ॻोठ आहे वज़ीर ख़ान बिजाराणी जिते जेको आहे नींगर घर अॻियां तलाउ भिक में रांदि खेॾंदे पेर तिरकण सबबि किरी पई। 1 कलाक बाद वारसनि जेको आहे लाश हथ करे घर नियो त जिते कोराम मची वियो। वारसनि में हिन वक़्तु रोज़ राड़ो मतल आहे। जी महिरबानी अवां जी लुत्फ़ सिंधी तफ़सील ॾियण लाइ। कुंडरी भरिसां मुबैना क़त्ल थियल नौजवान सुनील मेघवार जे घर में रोज़ राड़ो मतल आहे। सूबाई वज़ीर तैमूर टालपुर मामले जो नोटिस वरितो ऐं इंसाफ़ ॾियारण जी ख़ातिरी कराई आहे, जॾहिं त हिन वक़्त ताईं केस दाख़िल नाहे थी सघियो। अव्हांखे ॿुधायूं पिया कुंडरी भरिसां मुबैना क़त्ल थियल नौजवान सुनील मेघवार जे घर में रोज़ राड़ो मतल आहे। तफ़सील मालूम कयूं था कुंडरी मां टाइम न्यूज़ जे रिपोर्टर अनिल कुमार खां। जी अनिल कुमार। जी तारा अॼु सवेर पठाण में मुबैना क़त्ल जे नौजवान सुनील मेघवार जो ताल न थी सघे होॾां तक सूबाई नोटिस वरितो ऐं मुलाक़ात बि कई आहे। जी वाकई पुछताछ कई इंसाफ़ ॾियण जी यकीन ॾियारियो। तैमूर टालपुर चवणो त असां मेघवार दुख जी घड़ी में बराबरि जे शरीफ़ मुतासिर इंसाफ़ कयो वेंदो। ॿिए पासे टाइमिंग सां राब्तो करण गुलाम चवणो त नौजवान जी लाश पोस्टमार्टम कयो ऐं छोकी जी बुनियाद ते गिरफ़्तार कयो वियो। हुन चयो त नौजवान जी लाश जे भरिसां शराब जो थूलियूं मिलियूं आहिनि, वधीक जांच कयूं पिया। इन बाद वधीक पोस्टमार्टम रिपोर्ट निकिरंदी। असांजी पोस्टमार्टम डॉक्टर सां बि ॻाल्हि थी आहे। महेश्वरी ज़ाहिरी तौर ते तस्वीर वग़ैरह ॾिसण कोन्हनि। नौजवान जिस्म जा जुज़ा वठण लेबोरेटरी हूंदा जंहिंजी रिपोर्ट जी ख़बर हूंदी। ॿिए पासे वाक़ई ताल न थी सघियो जॾहिं मुसाफ़िर जेका नौजवान हुनजे घर में रोज़ आयो जो मतल आहे। जी महिरबानी अवां जी अनिल कुमार तफ़सील ॾियण लाइ। मेघवार जे घर में रोज़ राड़ो मतल आहे। सूबाई वज़ीर तैमूर टालपुर मामले जो नोटिस वरितो आहे ऐं इंसाफ़ ॾियण जी ख़ातिरी कराई आहे, पर हिन वक़्त ताईं केस दाख़िल नाहे थी सघियो। हैदराबाद में शादी हॉल्स जी बंदिश ख़िलाफ़ हॉल्स ते कमु कंदड़ मालिक ऐं मुलाज़िम सरापा एहतिजाज बणियल आहिनि। प्रेस क्लब साम्हूं मालिकनि, मुलाज़िमनि ऐं वेटर्स पारां हुकूमत ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई वई। हैदराबाद में अव्हांखे ॿुधायूं पिया नाज़रीन जिते शादी हॉल्स जी बंदिश ख़िलाफ़ अॼु हॉल्स ते कमु कंदड़ मालिक ऐं मुलाज़िम सरापा एहतिजाज बणियल रहिया। प्रेस क्लब साम्हूं मालिकनि, मुलाज़िमनि ऐं वेटर्स पारां हुकूमत ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई वई। तफ़सील मालूम कयूं था हैदराबाद मां टाइम न्यूज़ जे रिपोर्टर इम्तियाज़ खोसो खां। जी इम्तियाज़ खोसो।
तायरा हैदराबाद में शादी हाल एंड लाइन्स एसोसिएशन पारां मुतालबनि जी मञता लाइ प्रेस क्लब साम्हूं एहतजाज कयो वियो। इहो एहतजाज रेडियो चौक खां हिननि रैली कढी प्रेस क्लब साम्हूं कयो। उते हिननि सख़्तु जेको आहे नारेबाज़ी कई। शादी हाल मालिकनि ऐं उते उन सां जेके गॾु मुलाज़िम हुआ, वेटर्स हुआ, उन्हनि जेको आहे हुकूमत ख़िलाफ़ सख़्तु नारेबाज़ी कई। उन्हनि जो चवणु आहे त गुज़िरियल 4 महीननि खां कोरोना जो सबबु ॼाणाए उन्हनि जा हाल बंदि कया विया आहिनि। उनखां पोइ जेको आहे बेरोज़गार थी विया आहिनि ऐं बेरोज़गारी सबबु हिन वक़्तु उन्हनि वटि एतिरो न आहे जो 2 वेला पंहिंजे ॿारनि खे मानी गबो खाराए सघनि। उन्हनि चयो त उन्हनि सां अहिड़ी मुआशी जेका आहे तंगी थी वई आहे जो उन्हनि खे कोई ख़ैरात घुरंदे बि कुझु न ॾेई रहियो आहे। इन करे सख़्तु परेशान आहिनि। इन एहतजाज जी अॻुवाणी अब्दुल हक कुरैशी आरिफ सहरवर्ती कई। उन्हनि चयो त SOP तहत हुकूमत, वफ़ाक़ी हुकूमत और सूबाई हुकूमत ट्रेनूं खोलण जी इजाज़त ॾेई छॾी आहे। मार्केटूं, शॉपिंग सेंटर, समूरो जेको कारोबार आहे खुली चुको आहे। उन करे इन्हनि खे बि जेको आहे SOP तहत शादी हाल खोलण जी इजाज़त ॾिनी वञे जीअं हू बि पंहिंजो जेको गुज़र सफ़र आहे उहो जारी रखनि। इन्हनि चितारींदियूं त जेकॾहिं हिन जा मुतालबा तस्लीम न कया विया त उहे एहतजाज जो दाइरो वसी कंदा। जी महिरबानी अवां जी। इम्तियाज़ खोसो तफ़सील ॾियण लाइ। नाज़रीन, हैदराबाद मां इम्तियाज़ खोसो तफ़सील ॾेई रहियो हो। सेवण मां अव्हांखे ॿुधायूं जिते हज़रत लाल शहबाज़ कलंदर जी दरगाह गुज़िरियल 4 महीननि खां बंदि हुजण ख़िलाफ़ दुकानदारनि, रेडी मज़दूरनि ऐं शहरियुनि पारां 7 ॾींहं बि एहतजाज जारी रखंदे दरगाह कलंदर जे गेट आॾो अलामती बुख हड़ताल जारी रखी वई। वधीक तफ़सील मालूम कयूं था सेवण मां टाइम न्यूज़ जे रिपोर्टर M अशरफ अतार खां। जी अशरफ अतार। लाल शहबाज कलंदर जी दरगाह गुज़िरियल 4 महीननि खां बंदि हुजण ख़िलाफ़ दुकानदारनि, रेहड़ी मज़दूरनि ऐं शहरियुनि पारां 7 ॾींहं बैदि एहतजाज जारी रखंदे दरगाह कलंदर जे गेट आॾो अलामती बुख हड़ताल जारी रखी वई। जॾहिं त अलामती बुख हड़ताल कैंप ते दरगाह कलंदर जे सजादा नशीन सैयद वली मोहम्मद शाह लखियारी पहुची शहरियुनि सां यकजहती जो इज़हार कयो। उन मौक़े ते सियासी समाजी तंज़ीमुनि जे अॻुवाननि ऐं सजादा नशीन सैयद वली मोहम्मद शाह लखियारी, ख़ालिद जतोई, गुलाम मुस्तफ़ा मेमण ऐं महबूब चांडियो ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त कलंदर जी दरगाह बंदि थियण करे दुकानदार तोड़े ॿिया बोरियत ऐं कारोबारी माण्हू बेरोज़गार थी विया आहिनि। 4 महीननि खां कलंदर जे बांधीअड़नि जी आमद न हुजण सबबु दुकानदार फाका कशी ते मजबूर आहिनि। हिननि मुतालबो कयो त दरगाह कलंदर जी मज़ार खे SOP तहत खोले शहरनि मां बेचैनी ख़तम कई वञे। जी तारा। महिरबानी अवां जी। M अशरफ अतार तफ़सील ॾियण लाइ। सेवण में हज़रत लाल शहबाज़ कलंदर जी दरगाह गुज़िरियल 4 महीननि खां बंदि हुजण ख़िलाफ़ दुकानदारनि, रेडी मज़दूरनि ऐं शहरियुनि अॼु 7 ॾींहं बि एहतजाज जारी रखियो ऐं दरगाह कलंदर जे गेट ॾांहुं आॾियो अलामती बुख हड़ताल जारी रखी वई। नाज़रीन, मूंखे ॿुधायूं त जोही ब्रांच जी पुछड़ी में पाणी नाहे पहुची सघियो। झंझाणी शाख में ज़रई पाणी बदिरां गटरनि जो पाणी छोड़ करण वारे अमल ख़िलाफ़ आबादगारनि तरफ़ां ॿारनि समेत अॼु एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मूंखे ॿुधाइनि पिया जोही ब्रांच जी पुछड़ी में पाणी नाहे पहुची सघियो। आबादगार सरापा एहतजाज पिणियल आहिनि। झंझाणी शाख में ज़रई पाणी बदिरां गटरनि जो पाणी छोड़ करण वारे अमल ख़िलाफ़ आबादगारनि तरफ़ां ॿारनि समेत एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। इन हवाले सां नाज़रीन अव्हांखे अपडेट कयोसीं। सिंध समाचार में फ़िलहाल एतिरो ई।